आदलपुर मावा ताईं ख़बर पहुंचाईंदासीं। आदलपुर थाणे जदगोड अहमद कलवड़ में कुछ ॾींहं अॻु चोरनि हथां शहीद थींदड़ भाॻे मुंडीर अहमद कलवड़ जे कातलनि जी गिरफ़्तारीअ लाइ मुख़्तलिफ़ सियासी समाजी धुरनि पारां अब्दुल गफ़ार कलवड़, अज़ीज़ुर रहमान कलवड़, मुजीबुर रहमान कलवड़, ज़हूर कलवड़, महबूब कलवड़ ऐं ॿिनि जगवाणी में पीर बगदादी स्टाफ खां मेन चौक ताईं एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अॻवाननि ॻाल्हाईंदे चयो त कुझु ॾींहं अॻु चोरनि हथां शहीद थींदड़ मुंडीर अहमद कलवड़ जा कातल पुलिस पारां 10 ॾींहं गुज़रण बावजूदि अञा ताईं कंहिं जवाबदार खे गिरफ़्तार नाहे करे सघी। हिननि इल्ज़ाम हणंदे चयो त मुंडीर कलवड़ जा कातल संदसि ॻोठ ते रोज़ानो राति जो फायरिंग कंदा ऐं केस तां हथ खणण जूं धमकियूं पिणु ॾेई रहिया आहिनि ऐं जवाबदार धुर पारां मुंडीर कलवड़ जो खून राग करण लाइ मुख़्तलिफ़ हुरबा पिणु इस्तेमालु कया पिया वञनि। एहतजाज करणनि IG सिंध DIG सखर SSP घोटकीअ खां मुतालबो कंदे चयो त मुंडीर कलवड़ जे कातलनि खे गिरफ़्तार करे संदसि वारसनि खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। ॿी सूरत में एहतजाजी तहरीक शुरू कई वेंदी।